अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां जो पंहिंजो काजी अब्दुल सत्तार ऐं अमां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार काजी व्लॉग। जी हाँ दोस्तों, अॼु मां बीठल आहियां पंहिंजे ॻोठ में जिथे असांजे छोकिरनि जो जेको आहे क्रिकेट टूर्नामेंट हली रहियो आहे ऐं ॾिसूं था त छोकिरनि जी कहिड़नि छोकिरनि जी टीम आहे, किथां किथां जूं टीम हिते असांजे ॻोठ में आयल आहिनि। मां अव्हांखे ॾेखारींदुसि उन्हनि ताईं वठी हलां थो तव्हांखे। अचो त दोस्तो ॾिसो कहिड़ा कहिड़ा दोस्त क्रिकेट खेॾनि था पिया ऐं कहिड़ी कहिड़ी टीमां हिते पहुतल आहिनि, अव्हांखे ॾेखारियूं था। अचो मूंसां गॾु। जी दोस्तो, मां अव्हांखे हुन शख़्सियत सां मुलाक़ात करायां थो पियो जेके असांजे ॻोठ जा नौजवान आहिनि, माशाअल्लाह तालीम में करनि पिया, पढ़नि बि पिया। अदा पंहिंजो तारीफ़ करायो। जी मोहम्मद इस्लाम डेर से। मोहम्मद इस्लाम डेर। असां तव्हां ॻोठ साल खान डेर में रहो था पिया? अच्छा, ही मतिलबु तव्हां ही जेको टूर्नामेंट ॾिसण बि आया आहियो या तव्हां खेॾंदा बि आहियो? खेॾंदा घटि आहियूं, वैसे ॾिसण ज़्यादा ईंदा आहियूं। ॾिसण आया आहियो, यानी कि हिते तक़रीबन ॿियनि क़ौमुनि जा बि दोस्त ईंदा आहिनि हिते? काफ़ी क़ौमुनि जा अचनि था। सुमरा बिरादरी भी है, समेजा भी है, जूना बिरादरी भी है, डेर जा भी आहिनि, ॻोठ साले डेर जा डेर बिरादरी भी है। काफ़ी क़ौमूं ईंदियूं आहिनि, ॿिया बि ॻोठ जा अचनि था काफ़ी इलाइक़े जा। मोहम्मद इस्लाम, मां अव्हांखे हिकिड़ो सवाल करणु चाहियां थो। छा ही जेका टूर्नामेंट हले थी या जेको क्रिकेट जो हिकु शौक़ु हले पियो, इन मां तव्हां छा ही को सटो वग़ैरह को शर्त वग़ैरह त लॻल न आहे? न कोई शर्त वग़ैरह न आहे, यानी कि शौक़ु आहे, शौक़ जे हिसाब सां खेॾूं था असां। शौक़ जे ख़ातिर बाबा जी एंटरटेनमेंट थी वञे, तफ़री थी वञे ऐं पंहिंजो जेको आहे पंहिंजे दोस्तनि खे तफ़री ॾियणु चाहियो था, पार्ट टाइम अची करे तव्हां मतिलबु ही कमु कयो था। जी वॾी महिरबानी। अव्हांजी का हुकूमत तरफ़ां का आहे घुर्ज आहे की अव्हांखे? इन जे करे नौजवान छोकिरा तबिको ई माशाअल्लाह क्रिकेट खेॾी रहियो आहे। असांखे एतिरी ज़रूरत आहे त स्टेडियम जे लाइ थोरो महिरबानी थी वञे। आला अफ़सरान खां असांजी गुज़ारिश आहे, महिरबानी कंदा जे अगरि थी वञे त बहितर थींदो। मोहम्मद इस्लाम, इंशाअल्लाह असां ही जेको आहे वीडियो आला अफ़सरनि ते दायरा पहुचंदो, आला अफ़सरान ॾिसंदा हिन वीडियो खे। इंशाअल्लाह अगरि थी वियो त इंशाअल्लाह अव्हांखे जीअं मां इहो बि ॿुधो आहे मोहम्मद इस्लाम त अव्हांजे ॻोठ में जेको प्राइमरी स्कूल हुयो हाणे अल्हम्दुलिल्लाह उहो एलिमेंट्री स्कूल थी वियो आहे। अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु थी वियो आहे। इहो उस्तादनि जी महिरबानी आहे, उस्तादनि जी कोशिशुनि सां थियो आहे इहो माशाअल्लाह। असां उस्तादनि खे बि मुबारकबाद बि पेश कयूं था इन चीज़ ते। माशाअल्लाह तमामु कोशिशि करे रहिया आहिनि। अल्लाह कंदो अञा वधीक मज़ीद जेको आहे न इंशाअल्लाह असांजो प्राइमरी स्कूल हिन टाइम एलिमेंट्री थियो आहे, इंशाअल्लाह अॻियां बि वधंदो। कोशिशि इहा आहे उस्तादनि जी, लख थोरा आहिनि उस्तादनि जा असांजा साले जे ॻोठ में हिन टाइम माशाअल्लाह प्राइमरी स्कूल हिन टाइम एलिमेंट्री थियो आहे। इंशाअल्लाह कोशिशि थींदी त अॻियां बि वधंदो। वॾी महिरबानी मोहम्मद इस्लाम। ही भाऊ नौजवान तव्हां पंहिंजो तारीफ़ करायो। वाजिद अली डेर। वाजिद अली डेर, ही मतिलबु तव्हां जेको ही टूर्नामेंट हले पियो माशाअल्लाह तव्हां शौक़िया ॾिसण आया आहियो, कॾहिं तव्हां खेॾंदा बि आहियो? वाजिद अली सनाफ़ शाहिद हुसैन डेर। अच्छा, शाहिद हुसैन जो मतिलबु जेको नाइब चेयरमैन बि थियो हाणे, माशाअल्लाह ज़बरदस्त। असांजे नाइब चेयरमैन जा फर्ज़ंद वाजिद अली डेर हिते मौजूदु आहिनि ऐं जेको आहे इहे माशाअल्लाह ही जेको टूर्नामेंट हले थो पियो अल्हम्दुलिल्लाह। जेको असांजो शाहिद ख़ान डेर पंहिंजे ॻोठ जी भलाईअ लाइ जेको आहे क़दम खणे बि पियो, अञा कोशिशूं हलाए पियो। ठीकु आहे, तव्हां भला असांजे हिन ॻोठ वारनि जे लाइ को पैगाम ॾियणु चाहियो था? जी बिल्कुलु ॾियणु चाहियूं था। असांजो स्कूल बि हाणे माशाअल्लाह अल्हम्दुलिल्लाह तरक़ी में आहे ऐं असांजी जेका ग्राउंड आहे इहो थियो वञे तयारु थी कराइनि ऐं आला अफ़सरनि खे असां इहा गुज़ारिश कयूं था। वॾी महिरबानी। दोस्तो, असांजो जेको ही टूर्नामेंट हले पियो असांजे पंहिंजे हिन ॻोठ साल खां डेर में ऐं जेके हिते टीमूं कमु जेको क्रिकेट खेॾनि पियूं, मां अव्हांखे पंहिंजो ही जेका पहिरीं टीम हींअर खेॾे पई हुन कोच सां मां अव्हांजो तारीफ़ करायां। अदा नालो छा आहे? पंहिंजो नालो ॿुधायो। इम्तियाज़ अली साईं। इम्तियाज़ अली, तव्हांजी जेका ही कॾहिं खां वठी कमु शुरू कयो था? हे साईं हफ़्तो थी वियो आहे। हफ़्ते खां वठी ॿुधायो क्रिकेट टूर्नामेंट हले पई, कॾहिं खटियो बि आहे या हारायो आहे? हमेशह खटियो आहे। हमेशह खटियो आहे। ॿी टीम में केरु आहे तव्हां सां गॾु? असां सां साईं हिकु आहे काज़ी ताज 11। अच्छा, डेरनि जा। अच्छा, काफ़ी टीम आहिनि यानी कि हफ़्ते खां वठी तव्हां सिर्फ़ु काज़ी ऐं डेर ऐं सुमरा इहे खेॾो पिया, ॿी क़ौमूं अचनि पियूं हिते खेॾण जे लाइ? हा साईं, काफ़ी अचनि पियूं। ॿी कहिड़ियूं कहिड़ियूं कमु ईंदियूं हिते? अच्छा, मलिक ऐं जुड़ा खटे विया आहिनि?
साईं कोई खटे वेंदो आहे कोई हारे वेंदो आहे अच्छा हिते को सट्टो वग़ैरह बि लॻायो था हिन ते टीमनि ते कोई मतिलबु शर्त वग़ैरह लॻल आहे छा न साईं शर्त न आहे बसि सिर्फ़ु शौक़ ख़ातिर कंदा आहियो या को पैसा वग़ैरह लॻाईंदा आहियो पैसा न आहे साईं पैसा न आहिनि ठीकु आहे वॾी महिरबानी इम्तियाज़ अली सुमरो साहिबु वॾी वॾी महिरबानी अलाह करे ख़ुशि हुजो जी दोस्तों मां अव्हांखे हुन जेको आहे कोच सां मुलाक़ात करायां थो असांजो जेको लहर बिरादरी जो हीउ कोच आहे जेके ॿी टीम हिते खेॾे पई या खेॾण वारी आहे मां हुननि सां मुंहिंजी तारीफ़ करायां थो अदा तव्हां पंहिंजो नालो ॿुधायो हा फैज़ मोहम्मद ॾेर साहिबु मतिलबु तव्हां हीअ जेका टूर्नामेंट हले पई घणनि ॾींहंनि खां वठी हले थी इहा टूर्नामेंट अच्छा थोरो हेॾां अचो थोरो लाइट ते अचो त फैज़ मोहम्मद साहिब असां अव्हांखे इहो पुछणु चाहियूं था पिया छा हिते को सट्टो वग़ैरह लॻायो था या ईअं बसि शौक़ ख़ातिर शौक़ सां खेॾूं था टूर्नामेंट रखूं था असां या हिन को शर्त या को पैसो वग़ैरह न आहे शर्त नथा रखूं तव्हां हीउ जेको हिते अचो था पिया मतिलबु ॻोठ छॾे ॻोठ खां घणो परे आहे हीउ जेको हीउ ग्राउंड तक़रीबन एतिरो न आहे वधि में वधि 5 मिंट जो सफ़र आहे यानी 500 मीटर खनि थींदो इहो हा तव्हां हुकूमत खां अगरि घुर कयो तव्हांखे छा हीउ टूर्नामेंट जेको हिते करायो था पिया तव्हांखे ग्राउंड खपे या का फैसिलिटीज़ खपे त तव्हां बिल्कुलु खपे असांखे हुकूमत जी असांखे ॾींदी रिलीफ त असां वठंदासीं इंशाअल्लाह असांखे खपे अस्सलाम वालेकुम दा वालेकुम अस्सलाम हा पंहिंजो तारीफ़ करायो अदा मां नालो शफ़ीक अहमद आहे अच्छा मुंहिंजे वालिद साहब जो नालो शबीर अहमद माशाल्लाह तमामु सुठी टीम आहे असांजी काज़िन जी अच्छा मां इहो अव्हां खां सवाल करणु चाहियां थो छा हीउ सट्टो आहे या शौक़िया कयो था कमु न शौक़िया शौक़िया यानी को शर्त वग़ैरह न आहे लॻल हिते शर्त न खेॾां ठीकु आहे वॾी महिरबानी तव्हांजी दोस्तो हे ॾिसो पिया हीउ हिननि जो जेको शौक़ु आहे अलाह हिननि जे शौक़ खे पूरो कंदो जी दोस्तो अवां ॾिसो पिया त हीउ माशाल्लाह नौजवान पंहिंजी जिदोजहद सां पंहिंजी काविशुनि सां जेको आहे हीउ पंहिंजो शौक़ खे पूरो करनि था पिया ऐं जेको आहे तक़रीबन असांजो जेको हीउ ग्राउंड आहे जेको हीउ जिते हीउ खेॾनि पिया जेको मैच हीउ खेॾनि पिया त असांजे ॻोठ साल खां ॾेर खां तक़रीबन 500 मीटर ते आहे 500 मीटर ते आहे जेको हीउ अचनि था पंहिंजो शौक़ु पूरो कनि था नौजवान जंहिंमें असांजे ॻोठ जा जेके आहिनि नौजवान बि आहिनि कोई ॿियनि ॻोठनि जा बि नौजवान आहिनि जीअं जिदो ढखण थियो जीअं लाल बख्श जोड़ो थियो ऐं जीअं मुराद समेजो थियो परे परे ॻोठनि जा दोस्त अचनि था पंहिंजो जेको आहे शौक़ु पूरो करण जे लाइ ऐं इन्हनि दोस्तनि जी इहा घुरिज आहे त असांखे जेको आहे महिरबानी करे असांजे ॻोठ में जेको कुझु तरक़ियाती कम न थिया आहिनि न रोड मिलियो आहिनि न रस्तो मिलियो आहे माशाल्लाह हिकिड़ी असांजे मथां गवर्नमेंट महिरबानी कई आहे जेको असांजो स्कूल हुयो प्राइमरी स्कूल हुयो उहो हाणे एलिमेंट्री स्कूल थी वियो आहे इहा बि हुनजी वॾी महिरबानी आहे ऐं मां हाणे अव्हां दोस्तनि खे बि जेके असांजो हीउ वीडियो दोस्त ॾिसी रहिया आहिनि मां उन्हनि खे बि गुज़ारिश कंदुमि अलाह अफ़सरान खे बि गुज़ारिश कंदुमि त जेके असांजे हीउ नौजवान तबिक़ो जेके मुंहिंजे हीअ बैक साइड में अव्हां ॾिसी रहिया आहियो इन्हनि जो शौक़ु खे जेको आहे अञा वधीक जेको आहे तरक़ी ॾियनि इनखे वधीक हौसलो ॾियनि त जीअं हीउ नौजवान असांजो मुस्तक़बिल बननि मां दोस्तनि खां वठंदुसि इजाज़त अलाह